पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो के सरबराही में लाड़काने में तरक्याती कमन के हवाले से इजलास योजना बिलावल भुट्टो ज़रदारी के लाड़काने के डिप्टी कमिश्नर शर्जील नूर चन्ना तरक्याती कमन के हवाले से ब्रीफिंग दी। इजलास में कमिश्नर ताहिर सांगी, मेयर अनवर अली लहर, पीपी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो, MPA जमील अहमद सुमरो, MPA सुहेल अनवर सियाल, MNA नज़ीर अहमद बुघियो, MPA आदिल उनड़, MNA खुर्शीद जुनेजो, एजाज लगारी, खैर मोहम्मद शेख ऐं ॿियनि शिरकत कई। पीपी चेयरमैन के बुधायो त मुख़्तलिफ़ ॻोठनि खां लाड़काने शहर ईंदड़ रस्तनि ते 32 किलोमीटर रोडनि जी तामीर थी आहे। मुख़्तलिफ़ कैनाल ते 17 नंढा पुल तामीर कया विया आहिनि। इन 194 जे 20 स्कूल्स खे सोलराइज़ कयो वियो आहे। बोर्ड में तबाह थियल सिहत जे 12 सेंटरनि जी नए सिर तामीर कई वई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी के ॿुधायो त इंडस हाईवे ॾांहुं वेंदड़ वगण रोड खे ॿिन्ही तरफ़नि खां जोड़ियो वियो आहे। SSP चौक खां चांडका पुल ताईं शहर जे मुख्य रोड हयात मोहम्मद ख़ान शेरपाऊ जी अदावत मुकमिल कई वई आहे। उन मौक़े ते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे तक इन 194 में तरक्याती कमनि जे अमल खे तेज़ करण जी हिदायत कई। ॿिए तरफ़ पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी धर्मशाला पहुतो। बिलावल भुट्टो ज़रदारी दड़ीअ जे पाड़े में क़त्ल थी वियल वापारी संजय कुमार जे वारसनि सां उज़र ख़्वाही कई। बिलावल भुट्टो ज़रदारी हिंदू पंचायत लाड़काने जे चेयरमैन हरेश लाल सां ॾुख वंडियो ऐं संजय कुमार जे पुट आर्यान कुमार ऐं मक़तूल जे ॿियनि वारसनि सां ॾुख वंडियो। बिलावल भुट्टो ज़रदारी धर्मशाला में हिंदू बिरादरीअ जे मुअज़्ज़िज़नि सां बि मुलाक़ात कई। बिलावल भुट्टो ज़रदारी सां निसार अहमद खोड़ो, जमील सुमरो, सुहेल अनवर सियाल ऐं ॿिया अॻवान पिणु गॾु हुआ।